नाज़िन काछे खां वाके अहम ख़बर न्यू काछे जे जाबलू सिलसिले में बरसात बाद नेहियूं वही आयूं आहिनि सवे ॻोठाणनि जो जोही सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे जॾहिं त बरसातुनि सबबि केतिराई घर ऐं भितियूं किरी पयूं आहिनि। काछे में बरसात सबबि केतिराई ॻोठ पाणीअ जे घेरे हेठि अची विया आहिनि। केतिराई कच्चा घर पिणु किरी पिया आहिनि। आगाह कयूं पिया जाबलू नेहियूं नेही अंघे नेही नेंग नेही हलेली नेही खंधानी समेत काछे जूं तमाम नंढियूं वॾियूं नेहियूं वही आयूं आहिनि। जाबलू नेहियूं वही अचण बाद काछे के ज़िले ऐं तालके सां मिलाईंदड़ मुख्य रस्ता ॿुॾी विया आहिनि जंहिं त छिन्नी जोही रोड टंडो रहीम खान छिन्नी रोड टंडो रहीम खान वाही पांदी रोड ऐं गाजी शाह झांगारा रोड पाणी हेठि अचण बाद काछे जे सवे ॻोठनि जो ज़मीनी राब्तो शहरनि सां कटिजी वियो आहे। नेहियूं वही अचण बाद काछे जा हेठियाई वारा ॻोठ जिन में छिन्नी सिजावल अलखाणी बांधी खान अलखाणी साईंदाद अलखाणी उमर खान बोसदार ॻोठ अली मुराद शाहाणी बागो शाहाणी पीर लाखो समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि पाणीअ जे घेरे हेठि अची विया आहिनि। आगाह कयूं पिया काछे जे जाबलू सिलसिले में बरसात बाद नेहियूं वही आयूं आहिनि सवे ॻोठनि जो जोही सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे जॾहिं त बरसातुनि सबबि केतिराई घर ऐं भितियूं पिणु किरी पयूं आहिनि। काछे में बरसात सबबि केतिराई ॻोठ पाणीअ जे घेरे हेठि अची विया आहिनि। केतिराई कचा घर पिणु रही पट थी विया आहिनि। जाबलू नेहियूं नेही अंघेई नेही नेंग नेही हेलेली नेही कंधानी समेत काछे जूं तमाम नंढियूं वॾियूं नेहियूं वही आयूं आहिनि। जाबलू नेहियूं वही अचण बाद काछे खे ज़िले ऐं तालके सां मिलाईंदड़ मुख्य रस्ता ॿुॾी विया आहिनि। आगाह कई पिया छिन्नी जोही रोड टंडो रहीम खान छिन्नी रोड टंडो रहीम खान वाही पांदी रोड ऐं गाजी शाह झांगारा रोड पाणी हेठि अचण सबबि काछे जे सवे ॻोठनि जो ज़मीनी राब्तो शहरनि सां कटिजी वियो आहे। आगाह कयूं पिया नेहियूं वही अचण बाद काछे जा हेठियाई वारा ॻोठ जिन में छिन्नी सिजावल अलखाणी पांधी अलखान अलखाणी साईंदाद अलखाणी उमर खान बोसदार ॻोठ अली मुराद शाहाणी बागो शाहाणी पीर लाखो समेत मुख़्तलिफ़ ॻोठ पाणी जे घेरे हेठि अची विया। जी आगाह कयूं पिया काछे जे जाबलू सिलसिले में बरसात बाद नेहियूं वही आयूं आहिनि सवे ॻोठनि जो जोहीअ सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे जॾहिं त बरसातुनि सबबि केतिराई ॻोठ ऐं घर भितियूं पिणु रही वियूं आहिनि। काछे में बरसात सबबि केतिराई ॻोठ पाणी जे घेरे हेठि अची विया आहिनि। केतिराई कचा घर पिणु किरी पट थी पिया आहिनि। आगाह कयूं पिया छिन्नी जोही रोड टंडो रहीम खान छिन्नी रोड टंडो रहीम खान वाही पांदी रोड ऐं गाजी शाह झांगारा रोड सां पाणी हेठि अचण सबबि काछे जे सवे ॻोठनि जो ज़मीनी राब्तो शहरनि सां कटिजी वियो आहे। इन हवाले सां टंडो रहीम खान तत टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अल्ताफ़ जमाली लाइन ते मौजूद आहे। जी अल्ताफ़ आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल काछे में कल सॼो ॾींहुं वक़्तु वक़्तु सां तेज़ बरसात जो जेको सिलसिलो जारी रहियो। खीरथर जे जेको जाबलू सिलसिलो आहे उते तेज़ बरसातुनि बाद मुख़्तलिफ़ नदियूं जेके आहिनि भरपूर अंदाज़ में आयूं आहिनि जिस सबबि काछे जे सवे ॻोठनि जो ज़मीनी राब्तो जेको आहे सो शहरनि सां दादू जोही सां कटिजी वियो ऐं केतिराई ॻोठ पाणी जे घेरे हेठि अची विया आहिनि ऐं जेके कचियूं जायूं आहिनि घर आहिनि उहे बि किरी पिया आहिनि। जेके जाबलू नयूं आहिनि उन्हनि में नई अंगई नई हलेली खंधानी समेत काछे जूं जेके बि नंढियूं वॾियूं नयूं आहिनि उहे वही आयूं आहिनि। जाबलू नयूं वही अचण करे काछे खे ज़िले तहलके सां मिलाईंदड़ मुख्य रस्ता जेके आहिनि उहे बि वॾी आहिनि जिन में जोही छिन्नी रोड टंडो रहीम खान छिन्नी रोड टंडो रहीम खान वाही पांडी गाजी शाह झांगारा रोड जेके उहे मुकमल तौर पाणी हेठि अची विया आहिनि। सवे ॻोठनि जो राब्तो बि कटिजी वियो आहे। नयूं वही अचण करे बाद काछे जे हेठाई वारा ॻोठ आहिनि जिन में सिजावल अलखाणी पांडी खान अलखाणी साईंदाद अलखाणी उमर खान बुज़दार ॻोठ अली मुराद शाहाणी बागो शाहाणी समेत जेके मुख़्तलिफ़ पाणी आहिनि उहे हींअर बि पाणी जे घेरे हेठां आहिनि। पाणी जे घेरे हेठि आयल ॻोठाणा जेके आहिनि उहे पंहिंजी मदद पाण तहत मथां वारनि जायुनि ते वञनि पिया। सरकार पारां के बि जेके इमदादी टीमूं मोकिलियूं आहिनि न रेस्क्यू लाइ के टीमूं आहिनि न ई के इंतज़ाम कया विया आहिनि जो उन्हनि खे पाणी जे घेरे खां ॿाहिरि कढिजे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।